चीन के शहर तियानजिन में शंघाई सहकारी काउंसिल जो इजलास चीनी सदर शी जिनपिंग जो चवणु है तो SCO गडियल एतमाद और उसूलन तहत अॻिते वधी रही है। तंज़ीम एक घाटो वण बणिजी वही है। SCO मेंबर मुल्कन विच में मुख़्तलिफ़ शोबन में सहकार की घणी गुंजाइश है। इजलास के वज़ीर आज़म शहबाज शरीफ और ॿियनि मुल्कन जा सरबराह भी खिताब कंदा। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त पंजाब में 11 लख क्यूसिक पानी की अॻकथी है। कच्चो समूरो बुडंदो। 8 खां 9 लख क्यूसिक पानी से शेंख बंद बची न सघंदो। को बंद टुटो तो वॾो नुक़सान थींदो। सिंध में ज़मीनूं दरिया खां हेठि आहिनि। पानी वापस दरिया में ॾुखियो वेंदो। इंसानी जानियूं ऐं चौपायो माल बचाइण जो हिकु ई रस्तो आहे लॾ पलाण। महाबोर्ड के मुंहुं ॾियण की तैयारी कई है। बोर्ड जा वहकरा 5 हंध ताईं पहुचण में 3 ॾींहंनि जो वक़्तु लॻंदो। अॼु राति कंहिं बि वक़्तु टिमुही ते वहकरो वधी वेंदो। बोर्ड की सूरत के चङे नमूने मॉनिटर कयो पियो वञे। हू हर क़िस्म की सूरत के मुंहुं ॾियण लाइ तैयार आहिनि। समूरे मुल्क जो पानी सिंध में दाख़िल थी रहियो आहे। 5 हंध वटां पानी गुडू बैराज में दाख़िल थींदो। रावी सतलज ऐं चिनाब समेत पंजाब के चइनी दरियानि में बोर्ड की सूरत है। सामूंडी फौज का भी मदद तलब कई वही है। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह तरफां गुडू सखर बैराज के ऐं घोटकी की शेंख बंद जो दौरो। आबपाशी खाते तरफां वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह के बोर्ड की सूरत बाबत ब्रीफिंग। सूबाई वज़ीरन ऐं कमांडर कोस्ट रियर एडमिरल फैसल समेत बोर्ड की सूरत जो हवाई जायज़ो। महाबोर्ड दौरान कश्मीर कंदकोट ज़िले में 2 लख का वधिक माण्हू मुतासिर थियण जो ख़तरो। डिप्टी कमिश्नर आगा शेर ज़मान ब्रीफिंग में चयो आहे त कश्मीर कंदकोट में महाबोर्ड सबब 8 यूसीज़ 38 देहूं 171 गोठ मुतासिर थियण जो ख़तरो आहे। ज़िले जा 2,16,000 खां वधीक माण्हू मुतासिर थींदा। कश्मीर में 21 ॿेड़ियुनि ज़रिए माण्हुनि खे महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल कयो वेंदो। कंदकोट में माण्हुनि खे 15 ॿेड़ियुनि ज़रिए महफ़ूज़ हंध ते मुंतक़िल कयो वेंदो। भारत एक दफ़ो ॿीहर चिनाब दरिया में 8 लख क्यूसिक पानी छोड़ करे छॾियो। बोर्ड तारीख़ी शहर जंग के भी ॿोड़े छॾियो। फौतुनि जो अंग 33 थी वियो। 20 लख खां वधीक माण्हू मुतासिर। मुल्तान ऐं कसूर शहर जे ॿुॾण जो ख़तरो टरी न सघियो। चिन्योट वज़ीराबाद गुजरात ननकाना साहिब में बरसात सबब हालतूं ख़राब। मुल्तान के कमिश्नर जो चवणु आहे त सुभाणे मुल्तान वटां पानी जो 8 लख वहकरो गुज़रंदो। ज़रूरत पवण ते हेड मोहम्मद वाला वटि कट ॾिनो वेंदो। मुल्क के मुख़्तलिफ़ शहर में ज़िलज़िलो शिदत 6 रिकॉर्ड। इस्लामाबाद रावलपिंडी लाहौर और पेशावर समेत ॿियनि शहर में ज़िलज़िले जा लोडा। एबटाबाद मानसरा मुज़फ़राबाद सवाबी मरी खुशाब झंग समेत पंजाब के ॿियनि शहरनि में भी ज़िलज़िले जा लोडा महसूस किया विया। माण्हू खौफ़ विचां घरनि खां ॿाहिरि निकिरी आया। दोदापुर भरसां शेरानपुर पुलिस पिकट वाडो धाड़ियल गाॾियुनि खां फुडट करण बाद 5 ड्राइवरनि खे अगवा करे विया। पुलिस पारां मुक़ाबले बाद 3 खे बाज़ियाब करण जी दावा। पुलिस जो चवणु आहे त 2 ड्राइवर की बाज़ियाबी लाइ ऑपरेशन जारी आहे। सिंधी एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका साना जो 41 कन्वेंशन होस्टन में ॿिए ॾींहुं बि जारी। मोहन जे दड़े ऐं सिंधी माथरो तिब नौजवाननि इंजीनियरनि ऐं साना जे अॻुवाणनि सदरनि बाबति बेहकूं। डॉक्टर मक़बूल हालेपोटे जो चवणु आहे त खेनि पंहिंजी धरती पंहिंजी सक़ाफ़त ऐं तहज़ीब ते फ़ख़ुरु आहे। सिंध के वॾे वज़ीर शेंख बंद टुटण जो ख़दशो ज़ाहिर करे छॾियो। के बंद भी ख़तरनाक करार। मुराद अली शाह चयो आहे त सिंध में 8 खां 11 लख क्यूसिक ताईं पानी अची सघे थो। गुडू खां सखर ताईं साॼे पासे खां 6 ख़तरनाक पॉइंट्स आहिनि। के बंद ते सूरत हाल ख़तरनाक आहे। खाॿे पासे खां कादिरपुर भरिसां शेंख बंद भी ख़तरनाक है। अल्लाह न करे वधिक पानी आयो तो शेंख बंद बची न सघंदो। असां शेंख बंद के हर हाल में बचाइण की कोशिश कंदासीं। मीडिया से ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर चयो त सभ खां पहिरियां कोशिश है त गुडू बैराज में पानी निकिरी वञे। जानी या माली नुक़सान न थिए। भले पानी 8 लख क्यूसिक ताईं अचे कच्चो उड़ी वेंदो। माण्हुनि खे कढणो पवंदो। वॾे वज़ीर चयो त ज़रूरत पई त आर्मी के घुरायो वेंदो। जॾहिं इहो वक़्तु अचे त अवाम इंतज़ामिया सां सहकार करे जेके माण्हू लॾ पलाण कंदा उन्हनि खे रिलीफ कैंपुनि में तरसाईंदासीं। बोर्ड में जिन माण्हुनि जा घर रहंदा असां ठहिराए ॾींदासीं। वॾे वज़ीर गुडू बैराज के बंद ऐं शेंख बंद ते पहुची इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो। कोटली खां सखर ताईं सिंधु दरिया जो फ़िज़ाई मुआइनो कयो। खाणोड़ जे कचे वारा इलाइक़ा मुकमल तौर पानी हेठि अची विया। राजड़ी खासाई उनड़पुर खाणोट दड़ामाछी ऐं ॿिया कचे वारा इलाइक़ा पानी हेठि अची विया। भारत बिना इतला के चिनाब दरिया में वधिक पानी छोड़ करे छॾियो। पंजाब में बरसात ने भारत पारां वधिक पानी छॾण बाद सूरत हाल वधिक संगीन थी वई। सतलज दरिया में 4 बरक़रार। बहावलपुर में 7 हिफ़ाज़ती बंद टुटी पिया।
समें ॻोठ हज़ारे एकड़नि ते पोखियल फसुल पाणी हेठि। चनाब दरिया में चाड़ बरक़रार, वॾो वहकिरो झंग में दाख़िल। 300 ॻोठ हज़ारे एकड़नि ते पोखियल फसुल पाणी हेठि। मुज़फ़रगढ़ मुल्तान खे बि ख़तरो। कमिश्नर मुल्तान जो चवणु आहे त सुभाणे 8 लाख क्यूसेक जो वहकिरो मुल्तान में दाख़िल थींदो। रावी दरिया में चाड़ सबबि फैसलाबाद में समें ॻोठ मुतासिर। पंजाब में ॿोड़ सबबि 33 ॼणा फौत थियण जी तस्दीक। DGPDA में इरफान अली काठिया चयो आहे त 20 लाख माण्हू मुतासिर ऐं 2200 खां वधीक ॻोठ ॿुॾी विया आहिनि। सरकारी स्कूल आरजी पनाहगाहुनि में तब्दील। रहीमयार खान ऐं राजनपुर ज़िलनि में हाई अलर्ट जारी। इस्लामाबाद में रावल डैम जी सतह में वाद बाद स्पिलवेज़ खोलिया विया। सिंधु दरिया में मुसलसल चाड़ बाद शेंख बंद ते दबाव वधी वियो। पाणी बंद सां टकराइजण लॻो। वॾे वज़ीर पारां शेंख बंद टुटण जो ख़दशो ज़ाहिर करण बाद इलाइक़े वासियुनि में ख़ौफ़ पखिड़िजी वियो। ॻोठाणनि जो चवणु आहे त शेंख बंद टुटो त वॾी तबाही ईंदी। समें ॻोठ ॿुॾी वेंदा। बंद ते रुॻो मशीनरी बीठल आहे, को कमु न पियो थिए। सिंधु दरिया में चाड़ बाद के बचा बंद ऐं ट्रोड़ी बंद ते बि दॿा। गुड्डू जे कचे वारो इलाइक़ो पाणी हेठि अची वियो। घोटकी जे कचे जा केतिरा ई ॻोठ पाणी हेठि अची विया। रहवासियुनि पारां लॾपलाइण शुरू। मटियारी जी सेखाट, कल्याण, वायुदेरो बंदनि ते दॿाउ वधी वियो। दरल, खोसो, खंडो ऐं संग्रासी बंद कमज़ोर। आबपाशी अमलो क़ाइमु। कचे जा ॻोठ पाणी हेठि। रिलीफ कैम्प बि क़ाइमु न थी सघी। ठारू शाही मिठियाणी जे कचे वारे इलाइक़े जा ॻोठ ॿुॾी वञण बाद रहवासियुनि पाण मुनादिर लॾपलाइण शुरू करे छॾी। ठठे में बि बचाव बंदनि ते दॿाउ वधी वियो। सूंडा हिलाया बंद, चलिया पॉइंट ऐं टंडो हाफ़िज़ शाह वटि बंदनि जी सूरत ख़राब। इलाइक़े वासियुनि में गिणती। चक जे कचे वारे इलाइक़े में ॻोठ पाणी हेठि अची। टाइम न्यूज़ जी टीम पंजनत पहुची वई। पंजनत वारे हंध ते पाणी वहकिरा वधणु शुरू थी विया। रावी, चनाब, सतलज, ब्यास ऐं झेलम दरियानि जो पाणी पंजनत वटां सिंधु दरिया में छोड़ कयो वेंदो। पंजनत ते मुक़ररु अमले जो चवणु आहे त वहकिरनि में वाध थियणु शुरू थी वई आहे। हिन भेरे 2010 खां वधीक पाणी आहे। 2 सेप्टेम्बर ते हितां 8 लाख क्यूसेक खां वॾो वहकिरो हितां गुज़रंदो। हिन वक़्तु पंजनत ते मथां वहकिरो 85,000 ऐं हेठां वहकिरो 75,000 क्यूसेक आहे। सुभाणे ताईं वहकिरनि में वाध थींदी। सिंध जे टिनी बैराजिस ते नंढी ॿोॾि बरक़रार। गुड्डू बैराज वटि मथां वहकिरो 3,22,819 क्यूसेक ऐं हेठां वहकिरो 3,07,956 क्यूसेक रिकॉर्ड। सखर बैराज वटि मथां वहकिरो 3,03,480 क्यूसेक ऐं हेठां वहकिरो 2,52,000 क्यूसेक रिकॉर्ड। कोटली बैराज वटि अप स्ट्रीम में पाणी जी आमद 2,73,000 ऐं डाउन स्ट्रीम में 2,44,739 क्यूसेक पाणी छोड़। हुमायूं शरीफ़ वेझो 2010 जी ॿोॾि ऐं 2022 जे बरसातुनि दौरान तबाही मचाईंदड़ बेगारी केनाल ओवरफ्लो थी वियो। बैराज जा दरवाज़ा बंद कमज़ोर हुजण सबबि भरपासे जी आबादियुनि खे ख़तरो। रहवासियुनि खे महफ़ूज़ हंधि मुंतक़िल करण जा बि इंतज़ाम न थी सघिया। आबपाशी अमले जूं मोकलूं रद्द थियण वारे हुकुम ते बि अमल न थी सघियो। मुलाज़िम इरीगेशन बंगले खे ताला हणी हलिया विया। कंहिं बि वक़्तु वॾी तबाही जा इम्कान। चीनी शहर तियानजिन में शंघाई सहकार तंज़ीम जो सरबराही इजलास शुरू। चीनी सदर शी जिनपिंग वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी अॼु कई इफ़्तिताही सेशन ते आयल रूसी सदर व्लादिमीर पुतिन, तुर्क सदर रजब तय्यब एर्दोग़ान ऐं ॿियनि अॻवाननि खे भलीकार कयो। इजलास खां अॻु मेंबर मुल्कनि जे सरबराहनि ग्रुप फोटो बि कढायो। सदर आसिफ अली ज़रदारी दहशतगर्दी जे ख़ात्मे वारे तरमीमी बिल जी मंज़ूरी ॾेई छॾी। ऐवान सदर मूजिबि नओं कानून सिक्योरिटी इदारनि जी दहशतगर्दी रोकण जी सलाहियत खे वधीक बहितर बणाईंदो। कानून में शफ़ाफ़ियत ऐं एहतसाब खे यकीनी बणायो वियो आहे। बिल में 3 सालनि जो सनसेट क्लास शामिल आहे, जीअं मुदो महदूद रहे। कराची में जमात इस्लामी जो मार्च। PIDC पहुतो। पुलिस CM हाउस वेंदड़ रोड खे कंटेनर्स रखी बंदि करे छॾियो। रैली में शरीक अॻवाननि जो PIDC वटि धरणो। जमात इस्लामी जे अॻवाननि चयो आहे त पीपल्स पार्टी ऐं MQM केतिरनि ई ॾहाकनि खां कराची खे हक़ नाहिनि ॾिना। हुकुमरान फॉर्म 47 तहत आया आहिनि, जेके आवाम जो को बि कमु न कंदा। K4 रिथा समेत शहरनि लाइ को बि कमु नाहे करायो। ऐं सिंध में रतो छाण जो सिलसिलो रुकिजी न सघियो। मुख़्तलिफ़ वाक़नि में 7 ॼणा मारिजी विया। उबावड़ो वेझो गुरशमन सिलरो में हथियारबंदनि जी फायरिंग में सलीम सिलरो ऐं सिकंदर सिलरो मारिजी विया। हिकु ॼणो अब्दुल हक सिलरो ज़ख़्मी। पुलिस मूजिबि वाक़ियो शहर ऐं सिलरा तकरार तां पेश आयो। ख़ैरपुर भरिसां 6 महीना अॻु पसंदि जी शादी कंदड़ नौजवान क़तल। कोट अरबाब चडड़ जे रहवासी नौजवान वसीम चडड़ खे हथियारबंदनि गोलियूं हणी क़तल करण बाद फरार। लाश पोस्टमार्टम करण बाद वारसनि वारे कयो वियो। कुंभ भरिसां कुहाड़नि जो वार करे नौजवान क़तल। वारसनि जो थाणे आॾो एहतिजाज। ॻोठ बबूर वॾा में नौजवान ज़मीर भट्टी खे जवाबदारनि कुहाड़नि जो वार करे क़तल कयो। सालेपट भरिसां मल्हा ऐं भमरा दुरान बिरादरी जी 2 धुरनि विच में जहिड़े दौरान फायरिंग में 80 वरनि जो पीरसन क़तल। ॻोठ हुसैनाबाद लोठो में मल्हा ऐं भमरा बिरादरी जी 2 धुरनि में जहिड़ो थी पियो। फायरिंग में पीरसन शेर मोहम्मद मल्हा क़तल थी वियो। सीतारोड जे कचे वारे इलाइक़े में नौजवान गोलियूं हणी क़तल। ॻोठ अली नवाज़ जा भाण में जवाबदारनि 35 वरनि जे नौजवान गुलज़ार पुट गुलशेर भुट खे गोलियूं हणी क़तल कयो। लाश पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले कयो वियो।